दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो वॉल्यूम आहे 605 एल्बम नंबर 3 थर प्रोडक्शन जो। ऐं ही सिलेक्शन आहे ममताज़ चांडे जी। हिन में कुझु चङा गीत आहिनि ऐं हिन में मुंहिंजी पसंदि जो जेको गीत आहे रो न हाणे मुंहिंजे अॻियां, ममताज़ चांडे जो कलाम आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त मास्टर मंज़ूर 1990 में हिकिड़ो एल्बम कयो लोक फनकार में। हुन खां पोइ 1997 में वरी ज़ाहिर थियो। इहो छा चकर आहे, एतिरा साल माना 91, 92, 93, 94, 95, 96, 97 ईअं सम्झो त 7 सालनि खां पोइ ज़ाहिर थियो वरी स्टेज ते। मतिलबु नाज़ प्रोडक्शन में आयो, थर प्रोडक्शन में बि आयो, पर नाज़ प्रोडक्शन में काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। और इंशाल्लाह नाज़ प्रोडक्शन जो एल्बम जीअं पहिरियों आहे हुन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर फ़िलहालु थर प्रोडक्शन जा आहिनि 2-3 एल्बम, इहे पूरा कयूं पोइ नाज़ प्रोडक्शन जे हलारे पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे शाहबान सोलंकी ग्रेड वीडियो, उन खां पोइ प्यारो दोस्त वहीद अहमद नाइस वीडियो, दिलूं मोकिलियूं अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिया कमेंट्स बि आहिनि। हेॾां पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद दिलूं मोकिलियूं आहिनि। बादशाह अहमद सोलंकी नाइस वीडियो, शाहबान सोलंकी ऑल एल्बम सुपर हिट। उन खां बाद ॿियनि दोस्तनि जा आहिनि कमेंट्स। उन खां पहिरीं कमेंट्स आहे एहसान अहमद सोलंकी नाइस वीडियो, आशिक़ अहमद सोलंकी ज़बरदस्त अदा, माशूक़ अहमद नाइस वीडियो, वॾियूं महिरबानियूं अदा, लख कुर्ब। उन खां बाद बादशाह अहमद सोलंकी लिखियो आहे अदा SP जा मतलब सचल प्रोडक्शन, ठीकु आहे अदा। एहसान अहमद सोलंकी आल गाने VIP, सनम अंबार वॾी महिरबानी अदा। हिन जा कलाम जेके आहिनि उहे तव्हांखे मां ॿुधायां। पहिरियों कलाम तव्हांखे मां ॿुधायमि रो न हाणे मुंहिंजे अॻियां, ममताज़ चांडे जो कलाम आहे। उन खां पोइ आहे ए 14 जो चंड आहे, इहो कलाम आहे अलाह ॾिने जो कलाम आहे। ऐं हुन खां पोइ ज़मा ख़ासकरी शाइरी आहे, कल कलो को ॾींहुं आहे। ऐं उन खां पोइ ममताज़ चांडे जो कलाम आहे मुंहिंजो यार दादलो आहे। ऐं उन खां पोइ आहे कॾहिं घुमण कंबर आहे, इहो रफ़ीक कंबर जो कलाम आहे। ऐं हाणे ममताज़ चांडे जो कलाम आहे एॾो ॼण भलो आहे। ऐं उन खां पोइ आहे अहमद चांडे जो कलाम आहे रोज़ानो हुअं लिखंदो। आख़िरी कलाम फरीद जागीराणी जो ॾाढा चप थी भला। ऐं दोस्तों एल्बम तव्हांखे कीअं लॻो? एल्बम तमामु बहितरीनु आहे। ऐं हिन जो सिलेक्शन कार जेको आहे ममताज़ चांडियो आहे, मतिलबु ममताज़ मोलाई। कंहिं दौर में भलो शाइर, ज़बरदस्त शाइर, नाले वारो शाइर ममताज़ चांडियो। ऐं जेकॾहिं हिन वक़्त ताईं शाइरी कंदो रहे हा त शायदि मुंहिंजे अंदाज़े एतिरो अमीर न हुजे हा जेतिरो हाणे अमीर आहे। ममताज़ चांडियो हाणे ॻाए करे वॾो कमाए थो। दोस्तों वीडियो कीअं लॻो आहे तव्हांखे ॿुधाईंदा।